नवाज़ न्यूज़ में खबरुन सिलसिलो जारी है। इन वक्त के ॾियाम नवाज़ मां खबर ॾींदा हलूं त फजल रबी शादी हाल ॿेराणी में महफिल नात जो प्रोग्राम थी गुज़रियो, जंहिंमें नात ख़्वान गाज़ी शहादत अली अलवी, गाज़ी विलायत अलवी, गाज़ी सखावत अलवी संदन टीम आयल मेहमानन के नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी शान में नात चई जुमाए छॾियो। प्रोग्राम में GDA जे सूबाई अॻवान ॾियाम नफ़ीस अली खान, PP अॻवान यासिर खान मरी, डॉक्टर असलम बिरोई, अब्दुल रज़ाक साफ़िन में सागर सलीम निस्कानी, साईं बख्श राजपर, मोहम्मद हसन कुंबर, नईम अहमद, राना शाहिद ऐं ॿियनि सियासी व समाजी शख्सियतुनि शहरन इलाइक़े वासियुनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते दुआ कंदे गाज़ी शहादत अली अलवी चयो त असल कम नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन में कामयाबी आहे। हिन चयो त असांखे पंहिंजी औलाद खे दीनी तालीम ॾियण लाज़मी आहे। हिन चयो त असां दीन खां हटी करे असां दुनिया जे कमनि में मसरूफ़ अमल आहियूं। असांखे घुर्जे त असां 5 वक्त नमाज़ पाबंदी सादा कयूं, पंहिंजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾसियल राह ते ज़िंदगी गुज़ारियूं, जंहिंमें असांजी दुनिया ऐं आख़िरत में कामयाबी आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।